सांवरियूं नीगिरियूं पंध में थण रुदन, सांवरियूं नीगिरियूं पंध में थण रुदन, जेठ में अंब जा जड़ पया वण रुदन। साईं नूर चाकराणी साहब जी गुजारिश है तो बता पेश कर। साईं नूर चाकराणी पण पथराणियों भाई छिपूं छपर खट पण पथराणियों भाया जिते रहा रातड़ी मिरू मोजा मिट सेणन जी सहट डूंगर मुंह डोली थियो। स्टेज ते बैठल समूरा दोस्त ऐं पंडाल में समूरा दोस्त अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसएम गुलशन लाखे ते दोस्तन ॾाढो सुठो ॻाल्हायो। स्पेशली कॉमरेड मोहम्मद खान सफ़ा ख़ुद ॻाल्हायो हुते ऐं कॉमरेड मोहम्मद खान खे एतिरा स्टडी सर्कल्स ते कॉमरेड स्टडी सर्कल्स ऐं क्लासिस न हलण जी सूरत में घणी ॾींहं ॾिसणा पिया आहिनि पाण खे। त सिंध जो जेको नज़रियाती क्लास हो, जेको इंटेलेक्चुअल क्लास हो, उहो तक़रीबन ख़तमु थी चुको आहे इन एक्टिविटीज़ जे घटिजण जे करे। ऐं पाण हींअर दरबदर आहियूं ऐं तूं पुराणो माण्हू आहीं तो अहिड़ी ॻाल्हि कई, ठीकु आहे, पाण हणूं था रोड ते नारा। गुलशन लाखो मुंहिंजो ॻोठाई ऐं असांजो दिलबर दोस्त, उन सां हज़ार हुजतूं उहे पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहिनि। पर सची ॻाल्हि इहा आहे त गुलशन सां जेतिरो तालुक़ रहियो आहे तवील, शायदि 90 खां अॻे या 90 उन में मूं हिन शख़्स खे सदाईं दोस्ती में बैक सीटर ॾिठो आहे। मतिलबु उहो पाण पोइते रही दोस्तनि खे उत्साहण, दोस्तनि खे अॻियां करण में ई मगन हुनखे मूं ॾिठो। हुन कॾहिं बि कंहिं प्रोग्राम में कंहिं जाइ ते फूं खणी अॻियां वेहण जी कोशिशि कोन कई आहे। ऐं हुन सची ॻाल्हि इहा आहे त हुन पंहिंजी लेवल ई सेट कोन कई आहे। ऐं हिते जेको ॾेखाव जो ज़मानो आहे, दोस्तनि में छुराकी हणंदा आहिनि ऐं वक़्तु अचण ते उहे दोस्तूं कैश की कराए पियूं आहिनि। उन सॼे मामले खां ही सफ़ा बेख़बर माण्हू आहे, अणवाक़ुफ़ माण्हू आहे। ऐं दोस्ती में जेकॾहिं अहिड़ा माण्हू तव्हांजे सर्कल में आहिनि, तव्हांखे नसीब थियल आहिनि त तव्हां ख़ुशनसीब आहियो। ऐं हिन शख़्स जी दोस्ती आउं पाण खे ख़ुशनसीब महसूसु कयां थो। ॻाल्हि हली पई उन दोस्तनि कई पई गुलशन जी बीमारी जी। भला जेकॾहिं गुलशन बीमार न हुजे हा तॾहिं मरी वञे हा, पाण चङा भला आहियूं, हिकिड़ी पाण खे बि मरणो। इहो सेकेंडरी इशू आहे या का अहमियत वारी ॻाल्हि आहे कोन। को माण्हू बीमार आहे, को माण्हू ठीकु आहे। असुल आहे तो माण्हू आहे कीअं, पंहिंजी ज़ात में कीअं आहे, पंहिंजे कैरेक्टर में कीअं आहे, पंहिंजे स्किल में कीअं आहे, पंहिंजे हुनर में कीअं आहे, पंहिंजे कम में कीअं आहे, पंहिंजी कमिटमेंट में कीअं आहे। त गुलशन सां जॾहिं खां आशनाई थी, हिन माण्हू जो मुंहुं जीअं सन ॾे थियो त अॼु ॾींहं ताईं उन तरफ़ ई लहे उभरे उतां थो हिन जे लाइ। ऐं विया उॾामी कख पिण तां पाण न जुड़े। हीउ शख़्स पंहिंजे हाल सारो, पंहिंजे वित ऐं वसाहिरो उते ई बीठो आहे। ऐं हिन जे उते बीहण ते मां मूंखे सलाम कयां थो। हिन ज़माने में को माण्हू साबित क़दमी सां, मुस्तक़िल मिज़ाजी सां बीहे, उहो बि असांजो असासो आहे, उनखे बि हिमथाइणु खपे। ऐं हिकु पोइ बि सही सिमत में बीठल आहे ऐं हिन लाइ त अञा वधि घणो प्यार। गुलशन लाखो एज़ ए शाइर, सची ॻाल्हि इहा आहे त गुलशन खे कॾहिं मूं हिकिड़ो त शाइरनि जी कथ बि करणु ॾाढी ॾुखी थी आहे। असां वटि पहिरें जोड़ जा, ॿिए जोड़ जा, टे जोड़ जा ऐं शाइर आहिनि। असांजी कथ गुलशन जी कंहिंसां ई कोन था करियूं। हू शाइर आहे ऐं जेको हुनजे दिलि चवे थी उहो लिखी करे थो। हुन दिमाग़ सां कॾहिं हुनखे न वज़न बहिर में करणु सोचियो आहे ऐं
न उनमें का तस्हीर जी बि कोशिशि कई त ज़रूरु त मूं लिखियो आहे त हाणे मूंखे सोचां कीअं थिए। हिकिड़ो दफ़ो वेठा हुआसीं गुलशन मूंखे चयो यार माण्हुनि खे शाइरी कंदा आहिनि, अलाए छो मूंखे पंहिंजी शाइरी अट्रैक्ट न कंदी आहे। मुंहिंजो यार गुलशन तूं महबूबा ते शाइरी करी त अट्रैक्ट करे तोखे आबाद